सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं महबूब उमर जो अॼु जे हिन वीडियो में असां सिखंदासीं इंट्रो ठाहिण, उहो काइनी मास्टर जे थ्रू पंहिंजे मोबाइल में। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों सभ खां पहिरीं असांखे अचणो पवंदो पिक्सल ऐप में। हिते जेका टेक्स्ट लिखियलु आहे इनखे ड्राई करे हिते तव्हां पंहिंजो नालो लिखो, कुझु बि लिखो, जेको तव्हां चैनल जो नालो लिखणु चाहियो था, जेको कुझु लिखणु चाहियो था उहो लिखो। बहरहाल हिते आउं लिखां थो महबूब उमर जो ऐं हुनखे ओके कयो। हाणे तव्हां टेक्स्ट खे पंहिंजो मनपसंदि को फ़ॉन्ट ॾियो जेको तव्हां चाहियो। ओके, मूं हुनखे फ़ॉन्ट ॾिनो ऐं उनखां अलावा हाणे हिनखे असां हिन जी साइज़ जेकी आहे चेंज कंदासीं, उहा रखंदासीं कस्टम थंबनेल वारी साइज़, माना 1280 720 ऐं हिनखे बिल्कुलु सेंटर ते रखंदासीं। ओके, सेंटर ते रखण खां पोइ हाणे तव्हां हिनखे को बि कलर ॾेई सघो था, हिन जे बैकग्राउंड खे। बहरहाल हिनखे असां कलर ॾींदासीं बिल्कुलु कारो, ऐं कारो कलर ॾियण खां पोइ टेक्स्ट खे कलर ॾींदासीं ऐं हुनखे ॾींदासीं ग्रेनाइट मां को बि हिकिड़ो ग्रेनाइट ॾींदासीं। मिसाल तौरु ॿिनि कलरनि जो हिकिड़ो ग्रेनाइट, सही आहे। ऐं उहो तव्हां कीअं था ॾेई सघो, उनजे लाइ तव्हांखे फ़िलहालु तव्हांखे आउं सम्झायां थो त तव्हां उहे 2 कलर कीअं था ठाहे सघो, सही आहे। जेके कलर तव्हांजे हुन फ़ोटो में आहिनि, पहिरीं तव्हां वञो उहा फुटेज जेकी तव्हां डाउनलोड करे रखी आहे उनजो स्क्रीनशॉट कयो। स्क्रीनशॉट करण खां पोइ उनखे पंहिंजी गैलरी मां ओपन कयो। ओके, आउं गैलरी मां खणी चुको आहियां उनखे। हिते तव्हांजे साम्हूं अची वियो। हाणे इनखे असां जेको फस्ट तीर जो निशान आहे हिते क्लिक करे, ड्रॉप ते क्लिक करे ऐं हिते क्लिक करे, उनखां पोइ ॻाढ़े ते क्लिक करे ओके कंदासीं। ऐं तव्हां ॾिसी सघो था हिकु तरफ़ मुकमल तौर ते ॻाढ़ो थी वियो आहे ऐं ॿियो कुझु अछो आहे, त हुनखे ॿीहर असां ईंदासीं अछे वारे ते ऐं अछे खे बि बिल्कुलु अछो कंदासीं। ऐं हाणे तव्हांजी जेका सेटिंग आहे उहो चेंज कयो, बिल्कुलु हिन तरह रखो। जेतिरे ताईं तव्हांजे टेक्स्ट में ॻाढ़ो कलर आहे ओसि ताईं तव्हां ॻाढ़ो रखो, ऐं जेसि ताईं अछो कलर आहे ओसि ताईं अछो रखो, ठीकु आहे। हुनखां पोइ स्क्रीनशॉट जेको आहे हुनखे डिलीट करे छॾियो। अहिड़ी तरह तव्हांजो टेक्स्ट मुकमल तयारु थी वेंदी। ऐं हाणे हिनखे तव्हां आउटलाइन ॾियो, ऐं आउटलाइन बि 2 कलरनि जी हुजे। उन लाइ तव्हांजो जेको अछो कलर आहे उहो ॻाढ़े तरफ़ अची वञे, ऐं जेको ॻाढ़ो कलर आहे उहो जिते जिते अछा कलर जो, जिते जिते टेक्स्ट जो कलर अछो आहे उते आउटलाइन ॻाढ़ी हुजे, ऐं जिते ॻाढ़ो आहे उते अछी हुजे, बिल्कुलु हिन तरह तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिनखे सेव कयो ऐं हाणे हिनखे ट्रांसपेरेंट ते सेव कयो। ओके, बगैर बैकग्राउंड जे ट्रांसपेरेंट ते क्लिक करे सेव कयो। हीअ PNG में बि सेव थी वियो। ऐं हाणे तव्हां हिनजो ॿीहर कलर चेंज कयो टेक्स्ट जो। ओके, कलर ते क्लिक कयो ऐं हाणे साओ कलर ॾियो हुनखे। ऐं अहिड़े हिसाब सां जीअं मूं ॻाढ़ो कलर ठाहियो इन ई रीति मूं साओ कलर बि ठाहियो आहे। तव्हां ठाहे सघो था ॿिन्ही जा कलर, जेको तव्हांखे फुटेज मिली वेंदी हुनजा स्क्रीनशॉट करे तव्हां ठाहे सघो था। ओके, हिनखे बि सेव कयो। दोस्तों हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हांखे वञिणो आहे, मां तव्हांखे लिंक ॾियां थो डिस्क्रिप्शन में, तव्हां वेंदो मुंहिंजे ब्लॉगर ते ऐं उतां खां हीअ फाइल डाउनलोड करिणो आहे, जेको तव्हांजे साम्हूं आहे डाउनलोड जे फोल्डर में, ठीकु आहे। हीअ मूं ऑलरेडी डाउनलोड करे रखियो आहे ऐं हिनखे तव्हां डाउनलोड कयो। हाणे तव्हांखे जेको सो हिनखे जीअं तव्हां ओपन कंदो, तव्हां हिन जे अंदरि हिकिड़ो फोल्डर ॾिसंदो, हुनखे अनज़िप कयो। ऐं अनज़िप किथे तव्हां हिनखे सेव कंदो, हिते तव्हां हिनखे मुकमल तौर ते डायरेक्ट अनज़िप कयो ऐं काइनी मास्टर जे फोल्डर में, सही आहे। या ही जेको फोल्डर आहे तव्हांखे हिकिड़ो फोल्डर मिलंदो, हुन फोल्डर खे तव्हां शेयर करे या कॉपी करे या मूव करे काइनी मास्टर जे फोल्डर में अचो ऐं हुनखे काइनी मास्टर जे फोल्डर में पेस्ट कयो, सही आहे।
पेस्ट थी वियो आहे। ओके, आउं ऑलरेडी हिनखे पेस्ट करे चुको आहियां, त हिनखे आउं छॾे थो ॾियां। हाणे असां ईंदासीं काइनीमास्टर जे फोल्डर में। ही तव्हां ॾिसी सघो था काइनीमास्टर जे फोल्डर में। ही फोल्डर अचण सां ई तव्हांखे कुझु फाइल मिलंदा। हिननि में तव्हांखे हिकिड़ो अलॻि फाइल मिलंदो जंहिंजो नालो आहे myintro.km प्रोजेक्ट। ठीकु आहे, इन जेको काइनीमास्टर प्रोजेक्ट आहे इनखे तव्हां मूव कयो ऐं किथे रखो हिनखे। तव्हां काइनीमास्टर जे फोल्डर में ॿीहर अचो ऐं हिते तव्हांखे हिकिड़ो अलॻि फोल्डर मिलंदो प्रोजेक्ट्स। इन में अची करे तव्हां हुनखे पेस्ट कयो। ठीकु आहे, त हीअ अॻु में ई मौजूदु आहे, छो जो हुनखे आउं पहिरीं करे चुको आहियां। जेकॾहिं तव्हां पहिरीं न कंदो तव्हां वटि शो कोन थींदो, ऐं जॾहिं तव्हां हुनखे पेस्ट कंदो तव्हांजे काइनीमास्टर में ही शो थी वेंदो। ठीकु आहे, उनखां पोइ तव्हांखे जस्ट काइनीमास्टर ओपन करिणो आहे ऐं हिते तव्हांजे साम्हूं हे सभु फाइल अची वेंदा। ऐं नोट, हिते जेके टेक्स्ट लिखियलु आहिनि, जेके नाला लिखियलु आहिनि, इहो महबूब उमर जो लिखियलु आहे। इनखे तव्हांखे चेंज करण जे लाइ तव्हांखे आउं पहिरीं ॿुधाए चुको आहियां, जेके 4 फ़ोटो तव्हां सेव कया आहिनि उहे तव्हां उन्हनि 4 फ़ोटुनि खे तव्हां उतां मूव कयो ऐं हिन फोल्डर में अची करे तव्हां हुनखे पेस्ट कयो। जेको हीअ फुटेज फॉर इंट्रो जो जेको फोल्डर आहे, हिन में जेके हिन जा नाला लिखियलु आहिनि, मिसाल तौरु पहिरीं फ़ोटो ते लिखियलु आहे 001, ॿिए ते लिखियलु आहे 002, टे ते लिखियलु आहे 003, चौथे ते लिखियलु आहे 004। तव्हां बि हुननि जा अहिड़े तरह नाला लिखो। पहिरों ते लिखो 001, ॿिए ते लिखो 002 ऐं हिन 4 फ़ोटुनि खे तव्हां डिलीट कयो ऐं उहे 4 फ़ोटू तव्हां ते एड कयो। ठीकु आहे, या वरी हितां तव्हां जेकॾहिं जेॾी महिल फ़ोटो डिलीट कंदो आसानी सां रिप्लेस करे सघो था। प्रोजेक्ट ओपन कंदो त आसानी सां प्रोजेक्ट ओपन थी वेंदो ऐं तव्हां इंट्रो सेव करे सघो था। ओके दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं जेकॾहिं तव्हां वटि को सुवालु आहे त कमेंट में ज़रूरु लिखंदा ऐं वीडियो खे लाइक करे मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कंदा ऐं दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।